लांती चाची ढिन ढिन चलियो शालो चरियो कोना सियाणो आ मां दरअसल होको ॾियां पियो त शाही खाईंदे शाही खाईंदे हाँ जो मूड ना मां न खाईंदुम ओ यार भली शाही थी ताज़ी या फ्रेश शाही आ पाण ठाहींदा आहियूं असां यार छो सुबह सुबह सा गाते में लगवा गंजा हलाए चंबा टिकिला जदी नाए मूड त नाए बस न खाईंदुम मां खाधे पीते जो कहीं जो मूड ना थींदो आ हर कोई मिठे चारे जी काढूंदो आ हे मुंहिंजी दाल त टेस्ट करे ॾिस न खाईंदुम मां यार खाराए ॾिसाई हे भली दाल आई थी भले भले इनके चवंदा आहिनि हे जेको आहे न असां फैक्ट्री मां तयारु कराईंदा आहियूं ताज़ो ऐं फ्रेश माल तूं खाई चेक कर पोइ तूं मूंखे ॻाल्हि कजांइ न वणेई न मूंखे कावड़ कजांइ कुटको ॾिजांइ ईअं हा ॾिस फटाको कीअं हणे थी ताज़ी आहे न तॾहिं करे ॾे ख़बर दम आहे बढ़िया ए भला साइकिल बैंकल त खणी वेच न चलिया निभागा हे साइकिल त आहे हे मुंहिंजो स्टाइल आहे असल साइकिल हुजे त उहा स्पीड कोन अथसि असांजी फुल स्पीड हूंदी आहे जिथे गिराक नज़र आहे न ड्रिन 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 करे पहुची वेंदा आहियूं हा न हा बस सही आहे हाणे महिरबानी महिरबानी वरी कहिड़ी ॾाढो मरहूम चवंदो चारे जे मथां मिठो लाज़मी खाधो करो ॾाढो तालो यार चलियो शालो कुछ थी पवे पो न बाबा कुछ कोन थींदी हे जेको आहे न ॾूंघी वारी स्पेशल टॉफी आहे हे त चेक करी ॾे ख़बर भाऊ टेस्ट कीअं आहे टेस्ट भलो आहे ठीकु आहे हाणे मां हलाए थो हलाई वरी कीअं थो निभागा पैसा त ॾे न छा पैसा दाल खाधी थी चारी उनजे मथां मिठी टॉफी ॾूंघी वारी खाई वएं यार पैसा मां वटि कोन्हनि रही ॻाल्हि तुंहिंजी शाही जी मज़े जी कोन्हे मुंहिंजो रूह ख़राब थिए थो लाटू मुहांडरा पहिला तूं चए पियो त चारी भली आहे टॉफी बि मिठी आहे ॾाढी ऐं भली आहे टेस्टी वारी आहे हाणे चवंदो आहे पैसा कोन्हनि त जेको आहे न किनी आहे शाही बात माट पैसा कोन्हनि चेक करा चेक ॿई खिसा चेक करा यार मां वटि कोन्हनि पैसा लाटू मुहांडरा ईअं सुञा टरड़ थी छो घुमंदा आहियो खीसे में पैसा बि त खयां कयो न हिकिड़े फ़ाइदे वारी ॻाल्हि कलाई हा कर ओ शामो ॻाल्हि नज़लाई थो हा यार साम्हूं घर नज़रे थो हिते शादी थी हिते खोल माण्हू आयल थी खोल पैसा थींदा उते वेच वञी ठीकु आहे मां दुआ कंदो साईं न त हूं त मां ॾाढो पिटो आहीं पेट तो जो ख़राब थी वञे हा बस हाणे त न पिटी दे न पिटींदुमि सौदो मुंहिंजो कोन हले पियो न जे करे मुंहिंजे ॿाहनि में बि सूर हुयो मुंहिंजे पेट में बि सूर हुयो शादी ते सॼो आइटम हलंदो त मां ख़ुशि थी वेंदुमि हाणे जल्दी वञ शादी ख़तम न थी वञे ड्रिन 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 अरे वाह गंजा काले ड्रुन कंदा घर में भगो वञे तो फिरे जी ओता करे जो आ कयो तो वञी तव्हांजे ॿारनि खे शाही ते ॾियण थो वञा त मी सां ॻाल्हाए छा थो हणाई न चंबा ॿारनि जो नालो न खण ॿिए जाते वञी शाही ते ॿारनि असां वटि कोन्हनि ॿार कीअं ॿार कोन्हनि खोड़ ॿार आयल हूंदा मूंखे ॾस मिलियो आहे त हिते शादी आहे दौलत मामा किथे आहिनि बारात किथे आहे अरे शादी कोने फौतगी थी है असांजी हां गोडे में खंग तेज गुजारे हो यार मुझे गिराकी नथी थे यार केड़े पासे मां वञा समझ न गिराकी जे भला असा ठीको खयो आ जा गिराकी नथी थई हे ॾिसो सुठा सुठा आइटम आहिनि हा पोइ असां के असां खायूं असां खाओ बियो ईअं न छिको न हे जायको हुजे हा दे भला यो जायको अच्छा फ्लेवर है चेक कर भलो न हो पैसा न दी तो मैं हाँ खोल तू सही पहला ठाको थींदई ॾिसो वजा के भी दे न पैसा दियो पैसा चाचा हे पैसा शाही खाधी थो जेकी यार तो पान नी न हां पान ॾिनी खाधी कई चाबो कई क्यों गीत कई ॾिनी अरे चापो गीत तो दसा कई पर ॾिनो तो न तो टेस्ट कर हां पैसा समझ कोन ना गाल पैसा कोन हराम खोरो पेट तव्हांजे में वैया ना अन वड़दे अन हां हाणे जेकॾहिं साफ़ हूंदो न त पोइ 50 रुपए किलो जे हिसाब सां वठी वठंदुमि वञ अन खणिया अता मार पे वठ भई निभागा वजन कोने खणदो छा हे वठदा तोर हाणे टेक्नोलॉजी अची वई आहे मुंहिंजो हथ अंदाज़ो लॻाए सघंदो आहे किलो आन जो थींदो 50 रुपयो अरे डायनासोर जा अंडा किलो ए 5 किलो दी 5 किलो कोने किलो जे हिसाब सां तव्हांखे ॿ टाफियूं बि ॾियां थो मिठो खायो जान बढ़ायो ॾूंघी वारी टाफी ए पूरा थी विया तव्हां बि वञो असां बि वञूं कहीं ॿी वार वञी रोज़ी कमायूं पंहिंजो
ॿियो हाल जत्ती हणी आया थे हली आयो निभागो सॼी शाही खाई आओ मूंखे खाए ॾियो मज़ो हुयो दालां बि हुयो भले भले टाफियूं बि ॾिनी हले चलियो शफ़ा चलियो कचा मथे में वार भी ना हो अकुल भी ना हो चाचे जी डायनासोर जो हटो आओ बाकी बांटू लोगो बुद्धि वीआईपी तय ते बरकायूं निकल वाले हलो हलो ड्रुन 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 निमको वठो खोपरा टाफियूं वठो ॾियारी खूब कमाई से सौदो भी काफ़ी हली वियो बस थोरो वञी बचो आहे हाणे इहो अन जेको आहे न किलो जे हिसाब सां वरितो मान 5 किलो लॻे थो मुंहिंजा 100 जे हिसाब सां 500 रुपया निकिरी ईंदा शाम जो ख़र्चो पूरो आहे वाह जे कमाई थी अॼु जी ॾियारी हाँ अबोड़े ही त रुगो बजरो आहे अन जो कतरो ई कोन्हे हिन में लॻे थो त इहे सॼा फराडी हुया पोइ ते जेको मिलियो उहो बि फराडी निकितो हे त फराडियुनि जी कॉलोनी में मां अची फाथो आहियां यार हितां निकिरी जान छॾा मोगा पेट ड्रा मोगे जी मार ख़बर न चार